खैबर क़ौमी शाहराह ते रोड हादसा नतीजे में एक पीरसन फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खैबर क़ौमी शाहराह ते रोड क्रॉस कंदड़ 80 वरियनि जो अली मोहम्मद मला मोटरसाइकिल जो धक लॻण सबबि फोत थी वियो। ॿिए पासे कराची खां लाहौर वेंदड़ ट्रालर जो शेज़ोर गाॾी सां टक्कर थी पियो। नतीजे में पंजाब वासी मोहम्मद राशिद, फयाज़ अहमद ऐं मोहम्मद शरीफ सख़्त ज़ख़्मी थी पिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो। मियां साहब में वापारी आलम टांवरी सां फुर करण जी कोशिश। वाक़िए जी जांच कंदे पुलिस ॻोठ मुमताज़ कलर ऐं रमज़ान कलर में छापामार कार्रवाई कई। कार्रवाई दौरान पुलिस मुख़्तलिफ़ घरनि जी तलाशी वरिती पर जवाबदार हथ न अची सघिया। पुलिस मूजिबि हिकु शकी जवाबदार खे तेवील में वरितो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। खानपुर महर जे ॻोठ अलाबख्श गबोल वासी एहसान गबोल पारां ज़रई बैंक मैनेजर ऐं अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो वियो त ज़रई बैंक मैनेजर शरीफ एवान ऐं CMO अनवर राजपूत मूं सां 8 लख रुपयनि जो फ्रॉड कयो आहे। मूं 17,50,000 रुपया बैंक मैनेजर खे जमा कराया, जंहिं मां 9,04,000 रुपए जूं रसीदूं मिलियूं आहिनि। बैंक मैनेजर ऐं अमलो ॿियूं रसीदूं ज़ाहिर नथो करे, जंहिं सबबि मुंहिंजी ज़मीन नीलाम थी रही आहे। उन मुतालबो कयो त मूं सां इंसाफ़ कयो वञे। टंडो मस्ती लॻ ॻोठ अता मोहम्मद हामी वटि रस्ते वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि मथां मयूं चढ़ी वयूं। नतीजे में मोटरसाइकिल सवार नईम सोहो, यासीन सोहो ऐं फारूक सोहो सख़्त ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंबर में आल पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां सिंध सरकार पारां पेश कयल मुलाज़िम दुश्मन बजट ख़िलाफ़ DHQ अस्पताल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण रफ़ीक मंगी, अली नवाज़ मुग़ेरी ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार बजट में मुलाज़िम ऐं मिडिल क्लास खे को बि रिलीफ नाहे ॾिनो। सिंध सरकार हिकु पासे मुलाज़िम दुश्मन बजट ॾिनो आहे, ॿिए पासे घाटे तोड़ महांगाई में टैक्सिस अंदरि इज़ाफ़ो कयो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त एडाक अलाउंस ऐं रिलीफ अलाउंस ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। उडेरो लाल लॻ मलूक रोड ते तेल कंपनी ख़िलाफ़ क़ौम परस्त अॻुवाण हाशिम बिरोई, फज़ल मरी, उमर बलोच ऐं आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाणनि चयो त तेल कंपनी जी लाइन मां अमले जी मिली भगत सां तेल चोरी कयो थो वञे, जंहिं बाद साॻी लाइन मां तेल आबादगारनि जी ज़मीन में पाणी वांगुरु वहे थो। तेल ज़मीन में किरण सबबि आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त इख़्तियारी मामले जो नोटिस वठनि। टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी में मुलाज़िमनि पारां हक़नि जी मञता वारी तहरीक शिदत इख्तियार करे वई। ज़रई यूनिवर्सिटी, टंडो जाम, सिंध यूनिवर्सिटी, जाम शोरो, क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी, सकरन यूनिवर्सिटी जा मुलाज़िम एहतजाजी कैंप में पहुची विया। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि पारां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं वाइस चांसलर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाजी धरणे जे अॻुवाण जमील मरी, काशिफ भुट्टो ऐं ॿियनि चयो त मुलाज़िमनि खे ईद अलाउंस, लीव इनकेशमेंट, रिटायर्ड मुलाज़िमनि जा बक़ाया जात समेत ॿियनि मसइलनि खे फौरी हल कयो वञे। ॿी सूरत समूरी सिंध जी यूनिवर्सिटियुनि अंदरि ज़रई यूनिवर्सिटी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। दोदापुर वेझो कठोर ऐं थईम बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती मामले तां हलंदड़ तकरार जो निबेरो ज़ाहिद थईम जी सरपंची हेठि थी गुज़रियो। फ़ैसिले में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद अमानुल्ला कोटर धुर मथां 15 लख रुपया ॾंड लॻायो वियो, जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए खीरखंड कयो वियो। थईम बिरादरी मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाइण ते कठोर बिरादरी मथां ॾंड लॻायो वियो आहे। टंडो मस्ती लॻ रोड़ी केनाल पुल तां टुपो ॾेई 10 वरियनि जे नींगर आपघात करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नींगर जी सुञाणप नाहे थी सघी। इलाइक़े जे मक़ामी टोबनि पारां नींगर जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। कोटड़ी कबीर जी रहवासण मसमात अज़ीज़ा शर पंहिंजे घरभातियुनि सां गॾिजी धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात अज़ीज़ा शर चयो त कुझु ॾींहं अॻु मुंहिंजी धीअ शाहिदा पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी इस्पताल मां दवा वठण वई, जिते खेसि ख़ुर्शीद शर वर्ग लाइ अगवा करे वियो आहे। वाक़िए जी रिपोर्ट हालानी थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। हुननि SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त धीअ खे बाज़ियाब करायो वञे। सखर पुराणी जे नुमाइश चौक वटि बिजली जे ट्रांसफार्मर खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि ट्रांसफार्मर ऐं हिकु दुकान जो सामान सड़ी राख थी वियो। इतला ते रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। बाहि लॻण सबबि नुमाइश चौक ऐं आसपास जे इलाइक़नि में बिजली मुअत्तल थी वई।